हुजे त मूंखे कंहिंखां नुक़सानु थींदो, मूंखे कंहिंखां ईज़ा थींदो, मूंखे कंहिंखां रंज थींदो, मूंखे को किथे मूं ते किथे को 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 कुझु चई न वञे हलियो। त इन्हनि खां न डपु करियो न ख़ौफ़ करियो। इन खां जेकी डप ऐं ख़ौफ़ खां जेकी आज़ाद थी विया अलाह जे राह में, इहो जेकॾहिं इमाम हुसैन खे ख़ौफ़ थी विया त करबला सॼे ई कोन। छा उन हस्ती खे इहा कोन ख़बर त जेके महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त आऊं हुसैन मां हुसैन मूं मंझां, जेको सीने जी ज़ीनत मतिलबु हुसैन, जेको सरदार नौजवान जो जन्नत जो सरदार, जंहिंखे ज़िंदगी में सर्टिफिकेट मिली वियो, सरदारी मिली वई, उन हूंदे बि पाण में उहो हक़ खां महरूम असांखे न कयूं। अॼु बि किथे बि कंहिंखे का चोट थी लॻे, कंहिंखे किथे को मसइलो थिए थो, अॼु बि ॻाल्हि वरी बि उहो हुसैनियत जी थो करे। अॼु ॻाल्हि उहो वरी बि करे थो उन हुसैन अलैहिस्सलाम जी पैगाम जी। पर हुसैन हर तरह असांजे उन पैगाम में आहे जिते इश्क़ मुस्तफ़ा आहे, जिते सोबत ओलिया आहे, अलाह जे ओलिया आहिनि किरामन, हमेशह तन्हा उन अकेलाई में वही उन पैगाम मोहम्मदी खे उन्हनि आम कयो। हुननि कॾहिं बि ईअं न ॾिठो वाइज़ा की लहुम ला तुफ़सिदु सिदा फी अल अर्द कालो इनमा न मसलू। जॾहिं तव्हांखे चयो थो वञे मफ़हूम, जॾहिं तव्हांखे चयो थो वञे तव्हां हिन ज़मीन मंझि फितना न फैलायो, तव्हां चओ था असां त इस्लाह करण वारा आहियूं, असां त इस्लाह पिया करियूं। तव्हां इस्लाह कोन था करियो, तव्हां फितना पिया फैलायो, तव्हां उम्मत मोहम्मदी खे पाण में तक़सीम पिया करियो, तव्हां उम्मत मोहम्मदी खे पाण में विढ़ायो पिया। तव्हां सिर्फ़ु पंहिंजे काज़ जे लाइ, पंहिंजे एम जे लाइ, पंहिंजे मक़सद लाइ, पंहिंजे जेब भरण जे लाइ करे तव्हां अॼु उते अची इस्लाम खे आंदो आहे जिते फितना फ़िरका फसाद थी आहे। अॼु हिन वक़्तु इस्लाम खे उन इस्लाह जी ज़रूरत आहे, उन पैगाम मोहम्मदी जी ज़रूरत आहे, जेको सूफ़िया किरामन, जेको ओलिया किरामन जेको पखड़ियो उन मोहबत सां। उहा मोहबत तव्हां में तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां पंहिंजी उन शैतानियत ते ग़ालिब थींदा। उहो तव्हां कीअं मतिलबु उन ते तव्हां हावी थींदा। तव्हां तॾहिं हावी थींदा जॾहिं तव्हां पंहिंजे ज़ालिम नफ़्स जो मुआसिबो कंदा, एहतिसाब कंदा। तव्हां एहतिसाब कॾहिं कंदा जॾहिं तव्हांजो वास्तो एहतिसाब वारनि सां थींदो, तव्हांजो वास्तो उन मुआसिबे वारनि सां थींदो जिन पंहिंजा बि मुआसिबा कया, पंहिंजो बि एहतिसाब कयो, पंहिंजे अंदर जी बि अल्ट्रासाउंड कई, पंहिंजे अंदर जी बि सिटी स्कैन करे पंहिंजा हाल अहवाल पंहिंजनि एबनि खे जिन जांचियो, जिन खे पंहिंजे एबनि जी ख़बर पई त आउं गुनाहगार आहियां। कॾहिं बि सोबत ओलिया अलाह जो, जंहिंजी सोबत अलाह जे ओलियानि सां हूंदी, उहो कॾहिं बि पंहिंजो पाण खे वणाईंदो न, कॾहिं बि न चाहींदो त मुंहिंजी तारीफ़ थिए। हू चाहींदो मुंहिंजे महबूब जी तारीफ़ थिए, उन जे ख़ुदा जी तारीफ़ थिए, उन जी मालिक जी तारीफ़ थिए, ऐं जेकी बि उन महबूब सां वाबस्ता आहे उहे सभु ख़ुशि हुजनि, सुखरू हुजनि, उनजो पैगाम बि हलंदो रहे। भला ख़लक़कुम सुम्मा यतवफ़्फ़कुम मिनकुम व मिन जरादा अबी अर्ज़ल उम्र बगिल्ला यालम बैद इल्म शैइन अला अलीमुन क़दीर। अल्लाह अव्हांखे पैदा कयो आहे, अल्लाह तव्हां असांखे पैदा कयो आहे, वरी बि तव्हांखे असांखे मौत जो मज़ो ज़ाइक़ो बि वठाईंदो। जे असांखे पैदा कयो आहे उहो वरी बि असांखे फना बि कंदो, असांखे मौत जे इम्तिहान मंझां असांखे वरी बि गुज़रणो पवंदो, असांखे वरी मौत जो मज़ो वठिणो पवंदो। असां नथा चाहियूं, असां आराम में आहियूं, असां पसंदी में एतिरा अॻिते विया आहियूं। जेकॾहिं असां सोशल मीडिया जे कंहिं उन पासे वञूं था, असां वॾियूं उहे शयूं जेको ॾिसी जेकी मादित परसे वारियूं सुवारियूं या बंगला या महल, असांजी दिलि उन पासे हली थी वञे।
असांजो मन उन पासे हलियो थो वञे। असां उहा शइ ख़रीद कयूं था ऐं जिन वटि उहे शयूं उहे चाहिनि था हिते हज़ारे साल हिते मुक़ीम रहूं, हज़ारे साल असांजा ही मज़लूम ताबेर आहिनि, असीं हाकिम रहूं। पर ही दुनिया छॾणी आहे। 1200 साल तव्हांजी उमिरि बि थी वञे तॾहिं बि तव्हांखे जान छॾणी आहे। जे 50 साल थी वञे तॾहिं बि छॾणी आहे। को वक़्तु मुक़ररु कोन्हे, को टाइम पीरियड कोन्हे, को डेट एक्सपायर फिक्स थियल कोन्हे त कॾहिं तव्हांखे मौत जो मज़ो वठिणो आहे। इहा घड़ी कंहिं बि टाइम जेको अलाह तव्हां असांखे पैदा करे थो उहो तव्हां असांखे मौत जो मज़ो बि चखाईंदो। ऐं असां मुंहिंजा कुझु अहिड़ा माण्हू ज़लील ऐं नाकाम आहिनि जेकी पंहिंजी उन उमिरि तक त पहुची वञनि था, पर उहे सभु कुझु हिन जान खे चाहिनि था, हिन खे पुॼनि था। आख़िर में उहो सभु कुझु सम्झण बावजूद बि हू समझाई में एतिरा अॻिते वञनि था, उहो उन्हनि खे सुञाणण कोन था। पर हू मालिकुल मुल्क सभु सुञाणे थो, सभु ॼाणे थो, सभु वाक़फ़ आहे। तव्हांजी राति जी तारीख़ी खां बि वाक़फ़ आहे, तव्हांजी तन्हाई खां बि वाक़फ़ आहे, तव्हांजी महफ़िल में मौजूदगी खां बि वाक़फ़ आहे। तव्हां जिते खाट था हणो उनजी बि उनखे ख़बर आहे। तव्हां जेका लिक छिब में करियो था, ज़ाहिरी तव्हां पंहिंजो पाण खे नेक ऐं बुज़ुर्ग था करियो, पर तंहिंखे तव्हां लिक छिप में जेका खाट ऐं धाड़ा था हणो रब पाक खे उनजी बि ॼाण आहे। उनखां तव्हां कॾहिं बि अणॼाण थी कोन था सघो। इन लज़ीन यकसू रब्बुम बिल ग़ैब लहुम मग़फ़िरतुम व अजरुन कबीर। यकीनन जेके माण्हू बिगेर ॾिसण जे रब पाक खां ख़ौफ़ खाइनि, अलाह साईं पंहिंजे तव्हांजे नज़रनि खां ज़रूरु ओझल आहे। अलाह नूर समावात वल अर्द, हू असां उनखे कंहिं बि कसोटी में कंहिं बि रूप में असां अलाह साईं कुल हुवल अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। सॼी मुंहिंजे रब पाक जी फज़ीलत अहमियत उनखे ज़रूरु तव्हां असांखे अहिड़ा बि माण्हू जेकी बिगैर उन रब पाक खे ॾिसण जे बि उन रब पाक खां ख़ौफ़ था खाइनि। ऐं मैचर असांखे ख़बर न आहे, क़बर ज़रूरु असांखे ज़ाहिरी तरीक़े सां असां पंहिंजे मिटनि माइटनि सां दोस्तनि जी फौतगी में वञूं था, असांखे क़बर असां ज़ाहिरा पिया ॾिसूं, पर उन क़बर में मदफून थियण खां पोइ असांखे उनजी हालत जी ख़बर कोन्हे, असांखे उन पुछण जी ख़बर कोन्हे। पर असांखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु कुझु ॿुधायो, असांखे महबूब करीम आगाह बि कयो आहे उन क़बर जी ऊंधाई खां बि, उन मौत जी सकरात खां बि पोइ, ऐं मैशर जे उन पुछाणे खां बि। पर असां वरी बि बेख़बर आहियूं, बाख़बर थी करे बेख़बर आहियूं। पर असां जेकॾहिं बिगैर अलाह साईं खे ज़ाहिरी जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महराज ते था वञनि, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह साईं सां था वञनि मिलण, अलाह साईं खे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था मुंहिंजा मालिक मूंखे त दर्शन मिलियो, मूंखे त काबे कोसिन खां वधीक मंज़िल मिली, मूंखे मक़ाम महबूद मिलियो, मूंखे त सभु कुझु मूं ते बारिशूं इनायत जूं रहमत जूं थियूं। पर ए मुंहिंजा रब, आऊं जॾहिं वेंदुसि मुंहिंजे उम्मत वारा मूंखां पुछंदा, मूंखे दोस्त ऐं असाब मूंखे पुछंदा, ए असांजा आका, असांजा माउ पीउ तव्हां खां क़ुर्बान वञनि, ए असांजा आका तव्हां त पंहिंजे रब सां मिलिया, असांखे ॿुधायो तव्हांजो जो रब कीअं आहे, तव्हां असांखे ॿुधायो। ते महबूब तूं वञी उन्हनि खे चओ जंहिं तोखे ॾिठो उन्हनि मूंखे ॾिठो, महबूब खे जंहिं ॾिठो, महबूब जी तालीम खे जंहिं ॾिठो, महबूब जी पैरवी खे जंहिं पातो, महबूब जी सोबत खे जंहिं पातो, जंहिं महबूब खे सुञातो उन रब खे बि सुञातो, उन रब बि ॾिठो। मुंहिंजा दोस्तो सभी तव्हां मान वारा आहियो, असां झग वञूं था, हर हंधि वञूं था, असांजी का बि ॿियो मक़सदु कोन्हे। असांजो मक़सदु फ़क़ति इहो आहे त माण्हू महबूब करीम सां हद दर्जे खां वधीक मोहबत कनि,
ऐं महबूब जी सोबत में अचनि, महबूब जी तालीम में अचनि। महबूब जी सोबत ऐं तालीम